अस्सलाम वालेकुम। ही मूं हिकिड़ी तस्वीर रखी आहे ऐं कुझु हेठियां लिस्ट हिकिड़ी मोकिली आहे 1 2 3 4 5 6 मथे सवेरे बैत अॼु शेयर थियो हुयो लतीफ़ सरकार जे नाले सां, जंहिंजे बारे में मूं चयो त इहो जेको असलूब आहे लतीफ़ साईं जो उन मुताबिक़ इहो बैत आहे ई कोन। त लतीफ़ जो जेको असलूब आहे उहो छा ऐं उहो कीअं परखे सघिजे थो, कीअं ख़बर पए त जेको बैत असां पढ़ूं पिया उहो लतीफ़ जो आहे या न। उन जे लाइ जेका हिकिड़ी मुख़्तसिर सम्झाणी ऐं उन वॉइस में ॾियां पियो, उमेद त सभु गौर सां ॿुधंदा। त हिकु जेको बैत आहे उन बैत जी हर सिट में 2 हिसा आहिनि। जीअं मूं मथे हाईलाइट कयो आहे, हिकिड़ो हिसो ग्रीन में, पोइ वरी येलो में, पोइ वरी में रेड में, ब्लू में, वाइट में, ब्लैक में। मूमल खे मजाज़ जा हिकिड़ो हिसो थी वियो, अखियुनि मंझि अंबूर ॿियो हिसो थी वियो। ऐं ईअं ई जेकॾहिं 2 सिटुनि जा आहिनि, हर सिट में इहे 2 हिसा अचनि था ऐं इन हर हिसे खे मूमल खे मजाज़ जा जेको हिकिड़ो हिसो आहे उन हिसे खे चरण चइबो आहे, जेको असांखे पढ़ायो वियो हुयो यूनिवर्सिटी में। चरण मतिलबु हिकिड़ी सिट में 2 चरण थींदा आहिनि। पोइ जेकॾहिं 2 सिटुनि जो बैत आहे त 4 चरण हूंदा, या जेकॾहिं 3 सिटुनि जो बैत आहे त 6 चरण हूंदा। लतीफ़ जी जेका ख़ूबी आहे, जेका हुनखे नुमायां करे थी, उहो जेको हुनजो रिदम आहे एलिट्रेशन जो, मतिलबु जेको हरूफ़ तजनीस चवनि था। जंहिं हरूफ़ तजनीस जो मतिलबु लफ़्ज़ जे शुरू वारे अखर जे आवाज़ जो वर्जाउ। जीअं मूमल खे मजाज़ जा, इन में मीम जेको शुरू में अचे पियो, इहो पहिरीं चरण में इहो मीम एलिट्रेशन में आहे या हरूफ़ तजनीस में आहे, जेको मीम वर्जाइजे थो। इहो लतीफ़ जी शाइरी जी वॾे में वॾी ख़ूबी आहे। मूमल खे मजाज़ जा, अखियुनि मंझि अंबूर, अलिफ़ जी रिपीटेशन थी आहे। ऐं लतीफ़ इन करे बि अञा बि रिदमिकल आहे जो हुन हर चरण में एलिट्रेशन अलॻि कई आहे। को अहिड़ा बैत हूंदा जंहिंमें पूरे 2 चरण में हिकिड़ी साॻी आवाज़ जी एलिट्रेशन हूंदी, साॻे अखर जो वर्जाउ हूंदो, पर अमूमन इहो ई आहे 95% हर चरण में जेको वर्जाउ कयो आहे पहिरीं आवाज़ जो, उहो हर कंहिं में अलॻि आहे ऐं इहो मौसीक़ी ठाहे थो। मूमल खे मजाज़ जा, मीम जो वर्जाउ, अखियुनि मंझि अंबूर, अलिफ़ जो वर्जाउ। हाणी हाकमनि खे है जो, हाणे हुते है हणणी आहे, हुते है हजम आहे, पर मूं ॿुधायो त वर्जाउ आवाज़ जो वर्जाउ, उन साॻी लफ़्ज़ जो न आवाज़, आवाज़ साॻी आहे। हणी हाकमनि खे पट निहारे पूर, पे जो वर्जाउ। घोट पहिरीं घूर, घे जो गुजर घणा घाया, हिते बि घे जो। ऐं उन खां पोइ जेकॾहिं पूरो रिसालो तव्हां पढ़ंदव, मुकमल रिसालो पढ़ी वञो, सवाइ आयतुनि जे कंहिं बि चरण में तव्हांखे 5 लफ़्ज़ कोन मिलंदा। इहो हिकिड़ो नोट कजो। 5 लफ़्ज़, जेकॾहिं 5 लफ़्ज़ हूंदा बि कंहिं जॻह ते, त उन में मेन लफ़्ज़ जेके आहिनि, मुखी लफ़्ज़ 2 हूंदा, बाक़ी जेके 3 लफ़्ज़ आहिनि उहे हरूफ़ जुमिलो या हरूफ़ जर उन टाइप जा हूंदा, पर उहे मेन कोन हूंदा, उहे सपोर्टिव में हूंदा। इहो वॾे में वॾो रिदम आहे। 4 लफ़्ज़नि जो चरण मिली वेंदो, पर 5 लफ़्ज़नि जो चरण वॾी मुश्किल सां मिलंदो, पर जेकॾहिं मिली बि वियो त बि उन में मेन लफ़्ज़ तव्हांखे 2 मिलंदा, बाक़ी ॿिया सादा लफ़्ज़ हूंदा। हाणे जीअं मथे बैत हिकिड़ो शेयर थियो आहे, मोहबत जिन जे मन में से मेरा कीन थीन, अवल ॾेई सजदो अल्लाह खे। मतिलबु इहे 5 लफ़्ज़ थी विया जेको उनजो जेको रिदम आहे उन खे फिटाइनि पिया। पोइ ख़लक़ जी ख़िदमत कनि, उहे कीन वली थियनि जिन इश्क कयो अल्लाह सां। 5 लफ़्ज़ हिकिड़े में, ऐं इहो जेको आहे उहो हुनजे रिदम खे टोड़े पियो। तव्हां को बि बैत पढ़ो, हाणे जीअं मथे ॿियो आहे, जित रायाई राणनि खे, रे जी एलिट्रेशन आहे,
चंदन चिक करे चे जी एलिट्रेशन आहे। हाणे उन भेणीअ विरे वराका ॾे सोडो सुञ करे मूमल मारे हलियो। जेकॾहिं इन एलिट्रेशन जे हिसाब सां, इन हुरूफ़ तजनीद जे हिसाब सां असां को बि बैत पढ़ंदासीं त उहो जेको रिदम आहे, जेका मौसीक़ी आहे, उहा ख़ुदि ब ख़ुदि ठही वेंदी। मथे हिकिड़ो बैत आहे, हींअणे सॼण सारिया, हींअणे सॼण सारिया किथे हूंदमि हेर, अची लालण न ॾिए मथे पलंगनि पेर, थी विरूहण वेर गुज गरियां किन सी। मतिलबु इन एलिट्रेशन जे हिसाब सां जेकॾहिं असां को बि बैत पढ़ंदासीं त उहो रिदम ऑटोमेटिक ठहंदो पियो, ऐं जॾहिं रिदम ठहणु शुरू थींदो तॾहिं असांखे ख़बर पइजी वेंदी त लतीफ़ जो कहिड़ो बैत आहे ऐं लतीफ़ जे नाले में कहिड़ो बैत इस्तेमालु थिए पियो। ऐं इन साॻी तरीक़े सां जॾहिं हुन बैत खे असां पढ़ंदासीं जेको विच में शेयर थियो हुयो, मोहबत जिन जे मन में से मेरा कीन थियनि, अवल ॾेई सजदो अलाह खे, पोइ ख़लक़ जी ख़िदमत कनि। मतिलबु जेको लतीफ़ जो इन में असलूब आहे उहो पढ़ण सां ई बि ख़बर पए त इन में इहो न आहे। ऐं उमेदु त हीउ नंढिड़ो त कोन थियो, वॾो थी वियो, 6-7 मिंटनि जो वॉइस थी वियो। सो इन में अव्हांखे कुझु न कुझु लतीफ़ जे बैतनि जी परख जी ख़बर पई हूंदी ऐं इनशाअल्लाह अॻिते अव्हांखे इहो फ़ाइदो ॾींदो। महिरबानियूं। अञा बि जेकॾहिं कंहिं क़िस्म जी का परेशानी हुजे त तव्हां पुछी सघो था। जेको मूं वटि हूंदो, जेको मूंखे ख़बर पवंदी आहे, इनशाअल्लाह ज़रूरु ॿुधाईंदी। महिरबानियूं, दुआनि में यादि।